वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल इंस वल जान अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व मन युतिल्लाह व रसूलहु फक़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़्क़िहु फ़िद्दीन व क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी आवाज़ बुलंद मदनी सरकार के दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मदिन सब जो सुभान मोहम्मद जो आश का राजा जो आश के रसूल दोरा सा वो सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना राजा न था जो सुभान वो राजा सुभान अल्लाह जो दो हिना साल मदीने वीरो घणो करे तो मुसा गड हलंदो पर टिकट पाण भरी लो कमां तो काजरपुर वारन जो न थो मुजो थोरो ई न थो सईंदा तो लाजे तो के भी बची हल जोर सा मदीने जो आशिक भैया तो बुलंद करे जा भैया तो कदे हाजी भूखे चवंदा मोहम्मद जो इहो घर कई जोर सा मदीने पाक हलो जे होटल में पांजी रहाश हुजे सुबह जो ता निकरो वो हाजिन का पूछो त मस्जिद नबी के केड़ो रस्तो वींदो वो हाजी जे को जवाब दियन वो शायर नकुल केवा के तो कदे हाजी मुखे चवंदा मोहम्मद जो इहो घर मजो ना आई यार डाग्या कुछ तो सही दातुल्लाह जो बात हलाल जो डाग्या आए कदे हाजी मुखे चवंदा कदे हाजी मुखे चवंदा मोहम्मद जो इहो घर कई इहो मस्जिद मदीने जी इहो महबूब जो घर कई मुझे भाई शुरू आ पर हद अरबी में कादरपुर वारन जो जोर वरी अंग्रेजी हथिया बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी नाका कुरान जी बोली अरबी आ मक्के मदीने जी बोली अरबी आ साहबा जी बोली अरबी आ मुझे मौला अली जी बोली अरबी आ पीरान पीर जी बोली अरबी आ खुदा जो कसम जन्नत जी बोली अरबी आ जोर से अथवा जन्नत जो मूड़िया सदाई कादरपुर में देखा खाई जन्नत खपे हाने मां सकर तक गिरे के मुझे जन्नत खपे एगो हमरा उठी बिठो जे न खपे उन जे ज़ाल जो नालो को जन्नत मुझे वातो वारी जन्नत दुखी अल्लाह जी जन्नत ॾाढी भली दुआ कयो जे सईंदा बुला जे जलसे में गॾु थिया उन ये जन्नत में भी गॾु हुजे असा जो असली गोठ जन्नत असा जो अबो आदम उते जो असा जी अम्मा हवा उते जी असा जन्नत जायूं इते बटे ॾींहं धिका खाइण आया दुआ कयो त खैर सां पंहिंजे अबाणे वतन पहुचे ॾींहं ऐं राति ॿ कुआ आहिनि हिकिड़ो कारो कुओ आहे ॿियो अछो कुओ आहे कारे कुएं जो नालो रात आहे अच्छे कुएं जो नालो ॾींहुं आहे ये ॿई कुआ असांजी ज़िंदगीअ जे ॾोरीअ खे कटनि पिया कटे 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 हिकिड़े ॾींहुं क़ब्र में पहुचंदासीं अख पटींदासीं जन्नत जा बंगला सां उन लाइ तयारी कभी मेहनत कभी जन्नत को घोटकीअ जो प्लाट आचा जन्नत या हवालन जा थोड़े ही मिलन बेटाई जो जाके जी आया ही पर केच संतन हम सिंधिया ही मिजाना होता अरबी पिया पूछे मानो मरियो सिंधी खत्म पश्तो खत्म उर्दू खत्म अंग्रेज वडी गाल तक कब्र में बरोच की भी खत्म हां मता बरोच अचन असा थांदा निश्ती कना कब्र में बेटा ही हदो जे चंद चोटी हाथ जा तू सै सै करी सिंगार पर पहुंची न पिरी खे तोड़ी हीला करी हजार
सुम्मा सजदा सुम्मा अरजा इला समाइल अव्वल वस्सानिया वस्सालिसा वर्राबिया वल्खामिसा वस्सादिसा वस्साबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह। आज के रसूल बैयत बुलंद करे जाओ, बैयत बैयत टे कलाक 10 मिनट जो मामल दुरूद आहे, हर जुमले में मिठे मोहम्मद जो नालो आहे। दुआ कयो त को कनात जो इश्तिहार हुजे, सॼे सिंध जे मौलविन खे दावत हुजे, हिकिड़ो बि न पहुचे, रुगो मां पहुचा। बताए फ़कीर जी दुआ, बताए फ़कीर जो ईद रात हुजे, सॼो ॻोठ सयूं चाढ़े, पोइ सभु मरी वञे। मौलूद आई भी जामा वरी काय जे सिंध भी घोटकीअ जे हथुनि में पहुची चुको। ॾाढा नंढा जो सुभान अल्लाह, ज़ोर सां अल्लाह बरकत ॾे। साईं इमदादुल्लाह साहब खे जेको शेखुल हदीस भी आहे, बुखारी शरीफ जो ख़त्म थियो हिन मदरसे में से हबीबुल्लाह शेख साहब जी मारिफत हिन दीनी इज्तिमा में शिरकत जो मौक़ो मिलियो आहे। पहिरियों त मां तव्हां सभिनी खे मुबारक थो ॾियां जो तव्हां ॾींहं जो जलसो ॿुधण आया, न त ॾींहं जो जलसो ॿुधणु ॾुखियो, राति जो सफ़ा सवलो आहे, छो त राति जो रुगो ज़ाल खां मोकल वठणी आहे बसि, सो बि बरोच त वठंदा ई कोन। राति जो ॾुखियो, ॾींहं जो साईं घोट के भी कम आहे, डॉक्टर खां टाइम मतल आहे, कोर्ट में भी कम आहे, ही कम सभु कम छॾे अॼु मोहम्मद जो ज़िक्र ॿुधण आया आहियूं। ॾाढा जो सुभान अल्लाह, ज़ोर सां अकेले रब जा पूजारी बैयत बुलंद करे जाओ, बैयत बैयत। काफ़ी बुजुर्ग स्टेज ते मौजूद आहिनि, शेखुल हदीस साईं अब्दुल हफीज़ भुट्टो साहब, साईं मोहम्मद उस्मान हालेजवी साहब, ॿिया काफ़ी बुजुर्ग मथां निमाज़ जो टाइम भी आहे। बिचारी छा थो चए, सभई सुबहान जे कर हवाले कम, दुकान भी अल्लाह जे हवाले, घर भी अल्लाह जे हवाले, बनी भी अल्लाह जे हवाले, बच्चा भी अल्लाह जे हवाले, असां भी आहियूं अल्लाह जे हवाले। जो त थींदो उहो ई जेको रब चाहींदो। यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि जी नत कहिड़ी, खूह में उछलियो मरी वञे, रब जो खूह जे तरे मां कढी मिस्र जो बादशाह कंदोमांसि। ॾाढा नथा जो सुभान अल्लाह। फिरौन कुत्ते जी नत कहिड़ी, हज़रत मूसा पैदा ही न थे, रब चयो पैदा करे तुझे घर पालींदोमांसि। ज़ोर सां पंहिंजे रब जी कुदरत ॾिसो न। फिरौन स्कीम शुरू कई, स्कीम कुरान जा तो चाहे, युक़त्तिलून अब्नाअकुम व यस्ताहयून निसाअकुम, पुट जमन था बनी इसराइल जा, कोई तो चले न्यारियों जइयों तो रखे, मूसा पैदा न थे, हाय रब जो पैदा भी थींदो पाली दो मास में तुझे घर। ज़ोर सां छा क्या मांखे साईं इमदादुल्लाह लहणी न ॾिनो हेठि, न त मांखे जिरेब खपे। मूंखे हिकिड़े चयो तोखे घुराइजे त मेंह वारो रसो बि घुराए। रब तो समझाया, निमरूद जी ने त कहिड़ी, हज़रत इब्राहिम पैदा ही न थे, रब चयो तुंहिंजे कमदार जे घर पैदा कंदो। अबू जहल कुत्ते जी ने त कहिड़ी, नबी के मक्के मां लॾाया, हिजरत कराया, जान छुटे, रब चयो अबू जहल कुत्ता, तू कुत्ते जे मौत मरंदे क़यामत ताईं किरोड़े मोहम्मद जा अर्श पैदा थींदा। बैयत बुलंद कयो, बैयत अबू जहल इजलास को चाहियो, इजलास उन इजलास जो टे एजेंडा तव्हां बि इजलास को चाहींदा आहियो न। एजेंडा छा आहे, बीटीए जी इलेक्शन एजेंडा छा एजेंट। अबू जहल इजलास को ठाहियो, एजेंडा वो इजलास कुरान में है,
है वैली यमकुर बिकल्लज़ीना कफरू लियुस्बितूका औ यक़तलूका औ युख़रिजूका। टे एजेंट आऊं नबी संजे खिलाफ जे तुझा कमरे में बंद कयोस भुख ते मरी वने औ यक़तलूका जा शहीद कलोस जान छुटी पाए टे टे औ युख़रिजूका जब मक्का में कदी चलो हाय कादर परवारा रब जो जाए वयमकुरुल्लाह। ओ अबू जान कुत्ता तू बाजी साजिश कर मारे अर्शद मोहम्मद के बचाने की तलब करे जो है। वयमकुरुल्लाह तो पांचों तदबीरों हला मारा वो पांची इसकी महलाई वल्लाहु गालिबुन अला अम्रिह वल्लाहु गालिबुन अला अम्रिह। तहांजा सब मामला खत्म अल्लाह जो मामलो कामयाब। युरीदून लियुत्फिऊ नूर अल्लाह बिअफ़वाहिहिम। एक काफिर हरकतों करे हिदायत के नूर के विसाड़ता चाहे पर ओ सोना वल्लाह मुतिम्मु नूर वल्लाह मुतिम्मु नूर। सोना इन्हें सिज की रोशनी खत्म थी हुई मोहम्मद जो नूर हला। इमरान जी ने तकेरी मौलाना फजल रहमान के सियासत में आउट किया पार्लियामेंट का बाहर कढ़ा रब चो इमरान कुत्ता तो वजीर आजम थी ने तो लानत जा मीह वसंदई। मौलाना फजल रहमान पार्लियामेंट का बाहर होंदो तबे यार हम पार्टी जो लीडर का दो जमीयत के दुश्मन जी ने तखेड़ी तो डॉक्टर खालिद के शहीद क्यों रब तुम्हें भेजा रे उस जान छूटे हाय हाय रब जो जमीयत जो दुश्मन है याद रखो डॉक्टर जे शहादत का पोमा रब जमीयत की चार जंग लगाए खुदा जो कसम आ डॉक्टर जे शहादत का वो असांजा प्रोग्राम ट्रिपल वधी विया है। एकड़ो डॉक्टर वियो तरफ बचो 6 डॉक्टर ॾियां थो पर छछा ये बाजी मौत की बाजी है। ये बाजी तुम भी हारोगे हर घर से डॉक्टर निकलेगा तुम कितने डॉक्टर मारोगे। अचेव तो भाव राशन है भाव तो ॾाढी कराची वरी गिलगित कश्मीर जा प्रो जुम्मे जे रात पहुतो आहे जुम्मे जे रात वरी ये बदियां भी जमा वरी 9 तारीख मोड़ना तो अचे हैदराबाद 11 70 रात हले पियो तने तो मां चौमास न वेड़ा पुट खालिद जा तो विढ़ंदो रहो वेड़ में यार नथा जो सुभान अल्लाह छा थियो जोर जा जमीयत जा सच्चा कर को न भईयो त बुलंद करे जा भईयो त नारो छोना तो हनी जलसो आ जा जोड़ आ जा नारे तकबीर नारे तकबीर जमीयतुल इस्लाम कायदे से अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो नारे तकबीर माछा चवा से वेड़ा पुट खालिद जा तो वेड़ा तो रहो वेड़ में मानन तो दे मोकलिया लखे सुर्ख सलाम हर घड़ी हर गाम राशिद नारा तुझे नाम आया अचे पियो अचे हाणे त पीडीएम जा जलसा भाव राशिद तो संभाले मौलाना फजल रहमान जी मरकज में सजी बाह भाव राशिद बस कर कटड़ू अचियो कसम से खुदा माशाअल्लाह भाव राशिद बैठ जाए भाई कायदे संग पहुंच चुका है शेर बबर मर्द कलंदर नबी इनकलाब
अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो पहुंच चुका है। बैठ जाएं भाई, बैठ जाएं, अल्लाह के लिए बैठ जाएं। जल्द से कदम बढ़ाओ, जमीयत कदम बढ़ाओ, तकबीर, आया आया, आया आया, जोर से आया आया, आया आया, आया आया, नारे तकबीर, कदम बढ़ाओ। माशाअल्लाह, उठी भी कहा कि जिंदगी जो इस्तकबाल करे, कोई न चल नजर ना आते। भैया तो बुलंद करे, भैया तो भैया भैया कल भी डॉक्टर जिंदा था, कल भी डॉक्टर जिंदा था। नारे तकबीर, अल्लाहू अकबर, नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम जिंदाबाद, अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो जिंदाबाद, नारे तकबीर। सभी दोस्त पंहिंजी जगह ते वेही रहो। मौलाना असदुल्लाह खोड़ जी खिदमत में गुज़ारिश आहे त उहो पंहिंजो बयान जारी रखे ऐं सभई दोस्त अदम ऐं इत्मीनान सां वेही रहो। पंहिंजी जगह माशाअल्लाह, बैठ जाएं भाई, बैठ रहो। मां टे गणी तुम गोभी को बीच हूंदो त पुलिस कार्रवाई करे। हिकु ॿ अढाई तव्हां वेही रहो। अॻो मां तव्हां सां रिआयत कई, भाऊ न हुयो हिन जे करे। अल्लाह जे वास्ते वेही रहो, अल्लाह जे वास्ते। मां ॿाहूं थो ॿधा, ख़ुदा जे पंहिंजे क़यादत जे मिंट मिंट जो क़दुरु कयो। भाऊ वीचारो 8-10 ॾींहं कराची हो, इसराइल मुर्दाबाद में लियन वरी गिलगित जुम्मे जी रात वीचारो लाड़काने पहुतो। वरी मौलाना अचे तो हैदराबाद, सजी मेहनत इन फकीर। हाय हाय खुदा, ए अल्लाह असांजे कायद जे उम्र में अञा बरकत, ए अल्लाह इन के सेहत, ए अल्लाह इन जे खिदमत के कबूल कर। तॾहिं त मां चयो मांसि न, वेड़ा पुछ खालिद जा तूं विढ़ंदो रहो। यार ॾाढा नथा जो सुभान सफ़र मुझे कायद कयो तव्हां था कलायो। भैया त बुलंद करियो जो सुभान, भैया त भैया त भैया। कबीरा खुदा जो कसम, भाऊ जी मेहनत, मौलाना जी मेहनत है। चैनल तो ॾिसो, वॉइस ऑफ अमेरिका ॿुधो, रेडियो जर्मनी, रेडियो पइजी वियो त पाकिस्तान में हिकिड़ो आलिम आहे जे गवर्नमेंट खे बि थकाए छॾियो आहे। ज़ोर सां चवंदा पाकिस्तान में हिकिड़ो आलिम आहे जेको गवर्नमेंट खां बि ॾाढो आहे। गवर्नमेंट इमरान छा चयो, मुल्तान में जलसा नहीं होगा। मौलाना जो तुम्हारा बाप कब्र से निकल आए, मुल्तान में जलसा होगा। भैया तो बुलंद करे जो जलसो थियो या कोन थियो, भैया तो बुलंद करे ॿुधायो। भैया अल्लाहू अकबर कबीरा। इमरान त हद करे छॾी। तव्हां मोबाइल ओधर ते वठंदा आहियो, जुती इमरान खान जहाज ओधर ते वठी आयो। हद करे छॾियई।
जबरदस्त। पूछन सा चीनी बढ़ गई, बोला मुझे पता नहीं। पेट्रोल बढ़ गया, मुझे पता नहीं। महंगाई बढ़ गई, मुझे पता। बाबा मवालिया न मवालिया के खंडू जी कहिड़ी ख़बर आहे? मोबाइल में चल सुठी तो पुलिस अची छापो है एकड़ो ये बगो एकड़ो ये एकड़ो वरी नंढड़े बार जे कबर ते हथ खणी बीह पुलिस चई छा तो करे चे बाबे जे कबर ते कुल पे पड़ा चे अड़े त नंढड़े बार जी कबर आहे बाबो नंढे हूंदे मरी गयो इन की कम वेड़ा पुट खाल जा तू वेड़ा मोहरा वेड़ में मानू तोड़े मोकलिया लखे सुरख सलाम हर घड़ी हर काम राशिद नारा तुझे नाम भैया कबूलत करे चौकाई जैसा बापा कंदाजे हर हुकूमत सक्कर पहुंचंदाजे कोटिया पहुंचंदाजे इस्लामाबाद जी हक लगे तो इंशाअल्लाह सिरंजा कफन बदी मैदान ते निकरे काट जे हर हुकूमत लपे तक तो गुंडा गन मशीन सा इधर सर विड़ंदई डंडन सा ये गाल न समझाए बारानी मता अटके जमियत वारन सा सब साथी वेठा हो जो कायदे सुन जो खिताब थी जन आलिमन हाफिजन जी